अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां तव्हांजे लाइ सदाबहार महफ़िल खणी आया आहियूं फौजिया सुमरो जी। दोस्तों, हिन महफ़िल में फौजिया सुमरो तमामु बहितरीन रम सां ॻायो आहे ऐं ही नौजवानी वारो फौजिया सुमरो जो आवाज़ आहे। दोस्तों, हिन महफ़िल जो 6 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि मस्त करे विया। दोस्तों, ही कलाम बि तमामु पुराणो ऐं जग मशहूर कलाम आहे ऐं ही कलाम माई भागी पुण गायो आहे ऐं हींअर असां तव्हांखे फौजिया सुमरो जी आवाज़ में ॿुधायूं था। दोस्तों, उम्मीद त ही एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। हिन में तव्हां ऐं असांजूं तमामु घणियूं यादूं पुण आहिनि। दोस्तों, ही कलाम ॿुधूं था। मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या, वो मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या। ढेरन माणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या, मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या, वो मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या। ढेरन माणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या। आऊं तुझी बानी तू मुझो जानी जानी हो, आऊं तुझी बानी तू मुझो जानी, आऊं तुझी बानी तू मुझो जानी। कदम कदम ता फिर कुर्बान मस्त करे व्या, मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या, वो मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या। ढेरन माणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या। आऊं अञा नंढड़ी नींहं नथी ॼाणा हो, आऊं अञा नंढड़ी नींहं नथी ॼाणा हो, आऊं अञा नंढड़ी नींहं नथी ॼाणा। इश्क लॻो थम ॾाढो इसरार मस्त करे व्या, मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या, वो मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या। ढेरन माणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या। भिट जो घोट लतीफ़ चला, वो लालू लाल लतीफ़ चला, वो भिट जो घोट लतीफ़ चला। पंद्रह पर जो मंजिल झूला मस्त करे व्या, मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या, वो मस्त करे व्या चरिय खे चोरे व्या। ढेरन माणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या, मस्त
विया चरीअ खे चोरे विया वो मस्त करे विया चरीअ खे चोरे विया ढेर निमाणीअ जा आया मिज़मान मस्त करे विया तुझी बानी तू मुझो जानी जानी हो आओ तुझी बानी तू मुझो जानी हो आओ तुझी बानी तू मुझो जानी कदम कदम ता फिर कुर्बान मस्त करे व्या मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या वो मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या ढेर निमाणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या वो मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या ढेर निमाणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या वो मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या ढेर निमाणीअ जा आया मिज़मान मस्त करे व्या मस्त करे व्या चरीअ खे चोरे व्या दोस्तों अगर ही कलाम तव्हांखे पसंद आया हुजन तो असांजे चैनल के सब्सक्राइब कजो वीडियो के लाइक कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूर ॾिजो पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन के इजाज़त ॾींदा ज़िंदगी रही तो इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।